नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ सोराब राजड़ लॻ राजड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणी जे वारे तां जहिड़ो रजब अली वल्द नूर मोहम्मद राजड़ क्वाड़ियूं ऐं लठूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल। असांजे पाणी जे वारे ते हलां करे बासर वॾेरनि न्याज़ मोहम्मद, अर्ज़ मोहम्मद, मिठो मुरीद, शर समेत 10 खां मथे अमरान मुंहिंजे भाइटे खे क्वाड़नि ऐं लठनि सां हमलो करे मणी करे छॾियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंडियारी में अकील अहमद वसाण पंहिंजी रिपोर्ट में। जिले मीरपुर खास ये एसपी के अर्ज कया ऐं गरीब मिसकीन ताके सॼी थाणे जे SHO के अर्ज कजे त मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे भाइटे रजब अली के बासरनि माण्हुनि पाणी जे वारे ते संदे पाणी जे वारे ते हुनखे यरगुमाल बनाए खणी वञी 12-13 माण्हुनि उताक में बंदि करे उनखे लठियुनि कुआड़ियुनि जा धकणी ज़ख़्मी करे बेहोश करे छॾे ॾिनऊं। मूंसां को बि इंसाफ़ कोन थियो आहे। SHO सिंधड़ी खे मूं चयो उन वॾनि माण्हुनि जे हैसियत सां उन FIR कोन कई आहे ऐं महिरबानी कई वञे उन लाइ को तदारक थी वञे। मूं ग़रीब सां दाख़िल कई वञे तालके सिंधड़ी ते मुंहिंजे भाइटे रजब अली खे लठियुनि कुआड़ियुनि जा धकणी बरीटिंग करे उछलाए छॾियो। उहो अॼु बि दाख़िल आहे मीरपुर ख़ास अस्पताल में। उन लाइ अर्ज़ु कजे थो न्याज़ मोहम्मद राजड़, मिठू, अर्ज़ मोहम्मद राजड़, अकबर राजड़, इहे सभु गॾिजी ॿिया बि कुझु हिननि जा भाउ सौट गॾिजी सभिनी इहो कमु कयो आहे। उन लाइ गुज़ारिश कजे थी बराए महिरबानी मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।